मां पायल वारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी करियां ऐं मां हमेशह दिलि सां ई स्वागत कंदी आहियां छो त तव्हां पंहिंजो क़ीमती समय ॾेई करे असांजो ही कार्यक्रम ॾिसंदा आहियो ऐं तव्हां सभिनी खे हिकु निमाणी वेनती कंदसि कि हिन असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। ऐं अगरि कंहिं बि सिंधीअ खे पंहिंजे वापार पंहिंजी कलाकारी या कंहिंजे बि बारे में अची करे वीचार माण्हुनि जे साम्हूं रखणा आहिनि त बिल्कुलु हिननि 2 नंबरनि ते तव्हां मूंखे फ़ोन कयो। अॼु असीं हिकु अहिड़े महिमान सां मुलाक़ात कंदासीं जेको रहंदो त मुंबईअ में आहे पर देश विदेश में वञी करे हुन पंहिंजी डांस जी कोरियोग्राफी ऐं पंहिंजे डांस जे स्टेप्स सां माण्हुनि खे नचायो आहे। त अचो मुलाक़ात कयूं था दिवेश चंदानी सां। दिवेश, मां तुंहिंजो असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते स्वागत थी कयां। जय झूलेलाल, कीअं आहियो तव्हां? अरे मां त ॾाढी सुठी आहियां। पहिरियों दफ़ो कंहिं मूंखां इंटरव्यू में इहो पुछो आहे कि मां कीअं आहियां। मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं मूंखे ख़ुशी थी थिए कि तूं हेतिरी सुठी सिंधी ॻाल्हाए सघीं थो। दिवेश, सिंधीअ में तूं कंफर्टेबल त आहीं, मूंखे ख़बर आहे, तॾहिं त तूं अहिड़ो सुवालु मूंखां पुछो। हाणे मूंखे इहो ॿुधाए कि देश विदेश में वञी करे तूं घणेई वर्कशॉप ॾिना आहिनि डांस जा। तुंहिंजो इहो सिलसिलो कॾहिं खां शुरू थियो? ओके, फर्स्ट ऑफ ऑल मूंखे हेतिरी सिंधी ईंदी न आहे, मां सिखां पियो हाणे, बट मां हिंदी सिंधी इंग्लिश फुल मिक्स में बात करने वाला हूँ, लाइक दाल पकवान। दाल पकवान चलेगा ना? हलंदो सभु हलंदो चलंदो। ॾाढो सुठो। दिवेश, तूं पंहिंजी डांस जर्नी जे बारे में असां सभिनी खे ॿुधाए। मुंहिंजी डांस जर्नी शुरू हुई बहुत छोटे एज में, मतलब मैं डांस करता था स्कूल में, बिल्डिंग में, सोसाइटी में। मैं सिंधी सोसाइटी में रहता था तो वहाँ पे हम डांस करते हैं प्रोग्राम्स वगैरह में। एंड देन उसके बाद मेरी मम्मी ने मुझे बोला कि तुम्हें डांस क्लासेस करनी चाहिए प्रोफेशनल, बिकॉज यहाँ वहाँ ठीक है, टीवी में देख के ठीक है, बट प्रोफेशनल आना चाहिए। तो मम्मी ने मुझे डांस क्लासेस ज्वाइन करायो। सही बोल रहा हूँ? सही। मम्मी मुझे डांस क्लास में विदो मम्मी मुझे डांस क्लास में विदो। I was 14 years old तभी डाला था, and by the age of 15 I was a professional। मैं डांस सिखा रहा था सब लोग को, सभी मारून के मुंह नचायो at the age of 15। और उसके बाद शामक दावर क्लासेस, देन टेरेंस लुइस के पास जाके सीखा, एंड देन अपना यूट्यूब चैनल बना के मां जाम फेमस थियो, एंड रियलिटी शोज, टीवी शोज, प्रोग्राम्स, ये सब किया, एंड टुडे आई एम हियर। सिंधी डांसर, सिंधी कोरियोग्राफर। ॿुधो आहे? कॾहिं ॿुधो आहे सिंधी कोरियोग्राफर? मां इन करे चवां थी ॿुधो आहे छो जो मां हिकु सिंधी आहियां ऐं सिंधी कोरियोग्राफर बि आहियां। ऐं मां ॾाढो फ़खुर थी महसूसु कयां कि तूं एतिरो फेमस कोरियोग्राफर आहीं कि मूंखे वक़्तु मिलियो आहे कि मां तोखां इंटरव्यू वठी सघां। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि अॼु मूंखे महसूसु पई थिए। इन जे लाइ तोखे मां महिरबानी चवंदसि। मूंखे बि जाम ख़ुशी आहे। पहिरियों दफ़ा सिंधी कम्युनिटी मूंखे पहचानियो आहे, मूंखे मुंहिंजो इंटरव्यू पिया वठनि, मुझसे ॻाल्हाएं पिया। तो आई एम फीलिंग वेरी हैप्पी, बिकॉज नहीं होता है, ऐसे कहाँ होता है। सिंधी लोग को तो आगे करने चाहिए पुश।
दिवेश हक़ीक़त में इहो प्रोग्राम मुंहिंजो घणनि ई सालनि खां शुरू आहे ऐं मां घणेई तलाश कंदी आहियां, ॻोल्हींदी आहियां असांजा सिंधी कहिड़ा कलाकार आहिनि, कहिड़ो कमु करे सुठो करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जो वापार जे बारे में उनखे छा ॿुधाइणो आहे। इन करे ही यूट्यूब चैनल मां शुरू कयो आहे। कंहिंखे बि अची करे पंहिंजा वीचार अगरि पेश करणा आहिनि त सिर्फ़ु मूंखे हिकिड़ो फ़ोन करिणो आहे, ॿी कंहिं ॻाल्हि जी त ज़रूरत आहे कोन। फ़ोन जे ज़रिए सभु थी वेंदो आहे। ॾाढो सुठो। बसि अच्छा दिवेश, तोखां हिकिड़ो ॿियो बि सुवाल मां पुछंदसि कि परदेश में वञी तूं घणी डांस वर्कशॉप कई, उहे कहिड़ा आहिनि देश जिते तूं वञी करे जी डांस जी कोरियोग्राफी या डांस वर्कशॉप कया आहिनि? जाम कंट्रीज़ में मैं वञियो आहियां करे वयो आहियां जाम। हाँ, साउथ अमेरिका में चिली, कोलंबिया, पेरू, बोलिविया, देन चाइना में ऑलमोस्ट 13-14 सिटीज़ में वर्कशॉप, ताइवान, हांगकांग, रशिया, जॉर्जिया, स्पेन, जर्मनी, फ्रांस, पोलैंड में भी गया हूँ। सो बहुत जगह ऑल ओवर इंडिया वर्कशॉप्स, ऑस्ट्रेलिया, रशिया, तो सो मेनी कंट्रीज में जाके वहाँ पे बुला के इवेंट्स में जजिंग करना एज अ रिप्रेजेंटिंग इंडिया से एक जज आया है, ऐसे बोलते हैं देवेश मिर्चंदानी, कोई जज आया है इजिप्ट से, कोई आया है कहीं से। सो रिप्रेजेंटिंग आवर कंट्री इन सो मेनी डिफरेंट कंट्रीज प्लस वर्कशॉप्स, ये सब। इन करे त मूंखे तुझे बारे में ख़बर पई कि हिकिड़ो अहिड़ो सिंधी फेमस कोरियोग्राफर आहे जेको देश परदेस में वञी सिंधियुनि जो नालो रोशन कयो आहे। भॻवानु कंदो तूं अञा वधंदे ऐं पंहिंजे डांस जे स्टेप सां सभिनी खे नचाईंदो रहंदे। हाणे सवाल हिकिड़ो ॿियो बि पुछणु थी चाहियां कि मूंखे हिकिड़ी अफ़वाह मिली आहे, ॿुधंदे कहिड़ी अफ़वाह मिली आहे तुंहिंजे? हाँ, कहिड़ी अफ़वाह? इहा अफ़वाह मिली आहे कि तूं जॾहिं बि वर्कशॉप करणु वेंदो आहीं इंडिया खां ॿाहिरि त तूं उन्हनि खे चवंदो आहीं कि भाई मां वर्कशॉप कंदुसि, मां तव्हां खां रुपया कोन वठंदुसि, पर मूंखे सिंधी खाधो खाराइजो जेतिरा ॾींहं बि मां तव्हांजे शहर में आहियां। छा इहा अफ़वाह सची आहे? केरु ॿुधायो तव्हांखे? माना इहा अफ़वाह सची आहे? सच्ची तो आधी सच्ची है, आधी गलत है। पैसो तो मां पैसो मां जाम वठंदो आहियां, छो ना वठां। अच्छा। नो फ्री काम, नो फ्री वर्कशॉप, नथिंग इज फॉर फ्री। मैं सिंधी आया, मैं फ्री में करूंगा, सिंधी होके फ्री में काम नहीं। तो वो तो है कि पहली बात तो फ्री तो नहीं, सेकेंडली ऑफ कोर्स क्योंकि चाइना जाओ, कहीं पे भी जाओ, इंडियन फूड इज एवरीवेयर एंड सिंधी फूड, हमारी सिंधी डिशेस है साई भाजी, कड़ी चावल, दाल पकवान, और कौन सी है? बी आलू। हाँ, वो तो खाना ही पड़ेगा ना, इतना दिन कैसे विदाउट इंडियन फूड। हाँ, तो उते माना तोखे सिंधी खाधो मिलंदो आहे न? मिलंदो आहे, स्पेन में मिलंदो आहे। मां जॾहिं बि तनरीफ वेंदो आहियां हुते जाम सिंधी आहिनि, स्पेन में भी जाम सिंधी आहिनि, बार्सिलोना, तो वहाँ मिलता है। यह तो खुशी की बात है ना कि मेरे मामा बार्सिलोना में है, मेरे भाई तनरीफ में, मेरे दूसरे मामा तनरीफ में, तो ऑफ कोर्स सब सिंधी माण्हू, सब सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि एक्सेप्ट मी। न तू भी ॻाल्हाई पियो, ऐं मां जॾहिं बि इंटरव्यू तोखां वठंदसि न, मूंखे पको विश्वास आहे कि तू बिल्कुलु
सॼी सिंधी ॻाल्हाईंदे, छो जो हाणे तोखे मां इहो हिकिड़ो थींदो न शुरूआत कराई आहे कि तोखे सिंधीअ में ॻाल्हाइणु खपे। अॼु तोखे पूरी सिंधी अचे हा त तोखे बि ख़ुशी थिए हा, पर हाणे बि समय आहे, वक़्तु आहे असां वटि कि असीं पंहिंजे सिंधी भाषा खे मां सम्झंदो आहियां, बट प्रैक्टिस ना आहे न मूंखे। मैं समझंदो आहियां सजो सिंधी में, मतलब मेरी मम्मी मुझे गाली सिंधी में ही देती है, तो मुझे सब सिंधी आता है। हाँ, अच्छा, लेकिन प्रैक्टिस नहीं ना बोलने का। त तूं मूंखे चयो कि तुंहिंजी मम्मी तोखे गालियूं ॾींदी आहे सिंधीअ में, त पोइ सिंधी गालियूं माना ईंदियूं अथई सभु? हाँ, नुभागो, निभागो, ॿियो मोचर्यो, मोचर्यो, ॿियो? ठीकु आहे दिवेश, हाणे इहो मूंखे ॿुधाए कि तूं जेका डांस सेखारींदो आहे, डांस त घणेई फॉर्म्स थींदा आहिनि डांस जा, है न? तुंहिंजो मनपसंद, तुंहिंजो पंहिंजो डांस फॉर्म कहिड़ो आहे? कथक। कथक। त कथक में जेको हिकिड़ो थींदो आहे सेमी क्लासिकल, है न, त इंडियन क्लासिकल, त इहा छा जेका कथक चए उहा क्या प्रॉपर कथक? कथक असांजो इंडियन क्लासिकल डांस फॉर्म आहे। हाँ, असांजे इंडिया में अठ इंडियन क्लासिकल डांस फॉर्म आहिनि, हुनमां सां एक कथक आहे। सो कथक इज वन ऑफ द इंडियन क्लासिकल डांस फॉर्म्स जो मैं सीख रहा हूँ, सिखाता भी हूँ। एंड सेमी क्लासिकल इज कथक को उसी बॉलीवुड सॉन्ग में काहे छेड़ सॉन्ग हो गया, विच इज कथक बेस्ड, नॉट चीप सॉन्ग्स, नॉट वल्गर आइटम सॉन्ग्स, वेरी कृष्णा बेस्ड सॉन्ग्स, कृष्णा के ऊपर हुआ, राम के ऊपर हुआ सॉन्ग्स, उसको कथक फॉर्म में, एंड बॉलीवुड फॉर्म, फोक फॉर्म, इंडियन फोक, गरबा में करता हूँ। आपने देखा होगा गरबा वीडियोस बहुत फेमस है मेरे। तो ये सब मिक्स करके इंडियन फॉर्म। अभी सोच रहा हूँ कि सिंधी गानों पे भी होना चाहिए थोड़ा कथक। हाँ बिल्कुल, वो ॾींहुं ईंदो कि तुंहिंजो इहो सुपिनो साकार थींदो ऐं असीं सभई सिंधी ॾिसंदासीं। हाणे इहो बि पुछिणो आहे तोखां मूंखे कि अहिड़ो को टीवी चैनल आहे जंहिं तोखे घुरायो हुजे एज अ जज या परफॉर्म करण लाइ? टीवी रियलिटी शोज ना? हाँ, दिन भर कॉल आता है टीवी रियलिटी शोज का कि पार्टिसिपेट करो, बट आई थिंक अभी मैं स्टेज पे नहीं हूँ कि मैं ये सब कंटेस्टेंट बनूंगा एंड ऑल दैट। वो सब चला गया टाइम। वो जब 20s में मैं करना चाह रहा था, मैंने एक शो किया था दिल से नाचे इंडिया वाले, वो बहुत फेमस हुआ, बट उसके बाद कोरियोग्राफी करता था रियलिटी शो, बट आई डोंट लाइक रियलिटी शोज। उसमें बहुत सर्कस चालू है और बहुत, मतलब इट्स नॉट कॉल्ड, मेरे टाइप का डांस नहीं है, तो मैं नहीं, मना कर देता हूँ। आई डोंट डू रियलिटी शोज। जजिंग के लिए अभी बुलाया नहीं है, बुलाएंगे कभी ना कभी। अभी आई एम वेरी वेरी बिजी विद क्लासेस, ट्रैवलिंग, टीचिंग, इसमें इतना बिजी हूँ, बिल्कुल टाइम नहीं है सब टीवी का काम का। एंड आई एम नॉट अ बिग फैन। मूंखे न वणंदो आहे ही रियलिटी शोज में अलाए माण्हू हिता पिया हुता टुप्पा पिया ॾियनि। आई डोंट लाइक इट। इहो ई ॿुधण थे चाहिनि कि अॼुकल्ह जा जेके टीवी डांस रियलिटी शोज हलनि था उन में इहो ई महसूस कंदा आहियूं कि स्टेप्स कोन्हनि, सिर्फ जंप है, दिल से डांस नहीं है। डांस जो है ना वो दिल से, हाँ वो दिल से डांस होना चाहिए, एक्सप्रेशन से डांस होना चाहिए। एक हल्का सा स्टेप करो, एक सिंपल स्टेप भी होना चाहिए, लेकिन वो ऑडियंस को फील होना चाहिए। इंस्टेड ऑफ डूइंग यहाँ से कूदे वहां कूदे, उससे अच्छा है कि डांस वो होता है कि भले सॉफ्ट हो, स्लो हो, लेकिन इट शुड रीच टू पीपल्स हार्ट्स। स्लो डांसिंग जाम डिफिकल्ट है, स्लो डांसिंग। फास्ट डांसिंग एनीबडी कैन डू। और ये बच्चों को इतना मिसयूज करना, यहाँ से कुदाना वहां गिराना, कोई टेक्निक नहीं, बेचारे इंजर्ड हो जाते हैं। उनकी बॉडी अभी जवान है तो कुछ नहीं होता है, बट आगे चल के इनको होगा प्रॉब्लम्स। दैट्स व्हाई आई एम नॉट इनटू रियलिटी शोज। दिवेश, एक्टिंग एंड डांस उनमें कहिड़ो फर्क तोखे महसूस थींदो आहे? एक्टिंग एंड डांस में ॾाढो फर्क ना आहे। डांस में भी असांखे भाव रस खपे, सेम एक्टिंग में भी असांखे हो सभु खपे। हिकिड़ो सुठो डांसर एक्टर थी सके थो,
बट नॉट नेसेसरी कि सुठो एक्टर सुठो डांसर भी थी तो सके तो हाँ। देयर इज अ डिफरेंस डांसर कैन बिकम एन एक्टर बिकॉज हमें एक्सप्रेशन सिखाया जाता है क्लासिकल में स्पेशली क्लासिकल डांसर्स नॉट ऑल डांसर्स बी बॉइंग डांसर्स आई डोंट नो बट क्लासिकल डांसर्स में हम लोग को अभिनय अलग अलग भाव वो सब हम सीखते हैं तो एक्टिंग इज नॉट डिफिकल्ट सही है हम्म दिवेश हिकिड़ो ॿी ॻाल्हि आहे कि वरी हिकिड़ी ॿी अफ़वाह आहे जेका पुछणु थी चाहियां कि सची आहे कि ग़लति आहे केतिरी अफ़वाहें मुंहिंजे बारे में आहे बिल्कुलु आहे अरे बाप रे इहा ई आहे कि तोखे जजमेंट लाइ त घणनि ॾींहंनि जो घुरायो वियो आहे पर तूं हिकिड़ो ई ॻाल्हि चवंदो आहीं कि मां जजमेंट लाइ ईंदुसि पर उते 10 डांसुनि मां 5 डांसूं सिंधी हुजनि छा इहा अफ़वाह सही आहे के चयो तव्हांखे अफ़वाह मिली आहे न तव्हां ॿुधायो तूं ही ॿुधायो ये केर माण्हू है जो मेरे बारे में ये सब बोले नहीं ऐसा नहीं है ऐसा नहीं है सिंधी पे डांस तो मैंने भी कभी नहीं देखा आज तक सिंधी सॉन्ग पे सिंधी सॉन्ग्स थोड़े अभी ढूंढूंगा सुन के आई विल डू इट एक लड़का है मोहित लालवानी करके ही इज अ नाइस बॉय सिंधी आहे ॾाढो सुठो तो गाए सिंधी सॉन्ग्स हाँ तो हुन जो सॉन्ग्स मूंखे जाम वणंदो आहे आई एम गोइंग टू टेक सम ऑफ हिज सॉन्ग्स एंड मे बी डांस ऑन इट बट थोड़ा टाइम लगेगा बट आई विल डू इट सिंधी सॉन्ग्स तो ढूंढने होने ही चाहिए वी नीड सिंधी सिंगर्स म्यूजिशियंस टू मेक सॉन्ग्स घणी सिंधी सिंगर्स म्यूजिशियंस सिंधी में राधा कृष्णा जो सॉन्ग मूंखे खपे सिंधी में राधा कृष्णा जो सॉन्ग होना चाहिए बिल्कुलु तुंहिंजो इहो सुपिनो साकार थींदो दिवेश मूंखे इहो ॿुधाए कि कॾहिं मन में सोचो अथई कि मां जॾहिं पंहिंजो वॾो स्कूल शुरू कंदुसि त उन में कुझु अहिड़ा ॿार अहिड़नि ॿारनि खे मां खणंदुसि सेखारींदुसि जिन खे वाकई टैलेंट आहे पर पैसो कोन्हे डेफिनेटली वो तो करना ही है एक डांस स्कूल होना चाहिए एंड पोटेंशियल स्टूडेंट्स जिसके पास पैसे नहीं है बट टैलेंट है हमारे इंडिया में बहुत टैलेंट है बच्चे दे आर वेरी टैलेंटेड बट उनको राइट ट्रेनिंग राइट गाइडेंस मिलना चाहिए तो दिस इज माय ड्रीम मुंहिंजो सपनो आहे ही हिकिड़ो वॾो डांस स्कूल मुंहिंजी मम्मी जे नाले में मुंहिंजी मम्मी जो नालो ख़बर आहे छा आहे ॿुधाए छा आहे सभिनी खे ॿुधाए लिली मिरचंदानी छा तुंहिंजे मम्मीअ खे डांस जो शौक़ु आहे जाम शौक़ है इसलिए तो मुझे डांस में डाल दिया वो डांस नथी करे बट हुनखे डांस जाम पसंद आहे मां तोखे हिकिड़ो कमु थी ॾियां कि तूं अगरि सचो डांसर आहीं कोरियोग्राफर आहीं त तूं पंहिंजे मम्मीअ खे डांस कराए सेखारे मूंखे वीडियो ज़रूरु मोकिलिजे चैलेंज आप मिलोगे ना उसको कोई कुछ नहीं करा सकता वो सबको कराएगी ना चाहती है वो न पर तोखे त मां चैलेंज ॾिनो आहे तोखे करणो पवंदो हाँ बिकॉज़ तूं हिकिड़ो सुठो कोरियोग्राफर ऐं डांसर आहीं टीचर आहीं तूं हिकिड़ो सुठो तंहिं करे हुनखे मूंखे कुछ गिफ्ट या कुछ लालच देना पड़ेगा मम्मी को लालच लालच मां तोखे ॿुधाए थी सघां कि सोने की चेन लेके दूंगा तो करेगी न बिल्कुलु न मां जे लाइ हिकु वॾी गिफ्ट हूंदी आहे कि हुनजो पुटु जल्दी सां शादी करे सुठी छोकिरीअ सां पंहिंजो घर वसाए पंहिंजो घर परिवार बि ठाहे अभी ढूंढ रहे अच्छा त तूं अञा कोन ॻोल्ही आहे अभी टाइम का है सॼो ॾींहुं मां डांस थो कयां त जॾहिं तूं शादी कंदे कहिड़ी छोकिरी सां कंदे छा उहा बि डांसर हुजे नहीं डांसर ना खपे मूंखे छोकिरी अहिड़ी मिलंदी जेका वाकई तुंहिंजे घर परिवार सां गॾिजी करे हले अॼु जे ज़माने में त उहो तमामु ज़रूरी आहे एब्सोल्युटली दिवेश मूंखे ॻाल्हाइणो तमामु घणो ई आहे पर वक़्त जे अनुसार
असांखे बीहणो पवंदो आहे, अध में ॻाल्हियूं छॾणियूं पवंदियूं आहिनि। पर करेक्ट। मां तोखे हाणे खां ई चई थी छॾियां कि नेक्स्ट इंटरव्यू लाइ बि तूं तयारु रहिजांइ, छो जो तो वटि घणेई सवालनि जा जवाब आहिनि, छो जो तूं हिकिड़ो फेमस डांस कोरियोग्राफर ऐं डांसर आहीं। ऐं ॿुधणु चाहींदा घणेई माण्हू डांस जे बारे में बि। ऐं हिते ई हिन इंटरव्यू खे असीं रोकियूं था, पर वेंदे वेंदे तोखे आसीस बि मिलंदी, मां बि ॾियां थी, घणेई माण्हू ॾींदा कि तुंहिंजो सुपिनो साकार वञे। थैंक यू। तेसिताईं सब लोग ब्लेसिंग्स दो ताकि मैं और अच्छा डांस करूं और नाम कमाऊं और डांस स्कूल बनाऊं एंड सबको खुशियां बांटूं डांस के थ्रू। बिल्कुलु बिल्कुलु। वेंदे वेंदे तेसिताईं आसरो गुरुअ जो, ऐं वरी मिलंदासीं ऐं मिलंदा रहंदासीं। श्योर। थैंक यू सो मच। जय झूलेलाल। जय झूलेलाल।